बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज 7 तारीख़ 7/12/2025 दानियाल किताब घर जी जो एक अहम कदम हंध जो जामशेद लहराज सेंटर नज़द सिंध बैंक हैदराबाद पकोड़ा स्टॉप। अज असां दानियाल किताब घर ते हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहे अयाज़ अबड़ो, जंहिं अॼु हिकिड़ो अहम क़दम खयो आहे त हू जेको सो स्टॉल लॻायो आहे किताबनि जो, अदबी किताबनि जो। त हुन अहम पेशरफ़्त कई आहे त जेके बि दोस्त आहिनि अदब सां वाबस्ता आहिनि त हू हिते असां हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे 3-4 ॾींहंनि जो। त उन लाइ जेको सो सभिनि जे लाइ ख़ासि रिआयत हूंदी त 50% ते जेको सो किताब हिते जेको सो सेल कया वेंदा। असां सभिनी सिंधवासियुनि खे, सभिनी दोस्तनि खे, अदब दोस्तनि खे ऐं सभिनी संगत वारनि खे जेको सो या माना गुज़ारिश था ॾियूं या ख़बर था ॾियूं त दानियाल किताब घर ते किताबनि जो स्टॉल लॻायो आहे ऐं 50% जेको सो हिन जी जेको सो ख़ासि रिआयत रखी वई आहे। सभिनी दोस्तनि खे विज़िट करण जी गुज़ारिश थी कजे त तव्हां दानियाल किताब घर ते अचो ऐं दानियाल किताब जा किताब ख़रीद कयो। हिते नावल्स आहिनि, तारीख़ जा किताब आहिनि, शाइरी जा किताब आहिनि ऐं इलाही सारियूं ॿी शयूं आहिनि जेके तव्हांखे माना हितां मिलंदियूं ऐं तव्हां जेको सो उन्हनि मां काफ़ी फ़ैज़याब थींदो। त तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त तव्हां जेको सो दानियाल किताब घर ते अची वञो। ऐं मुंहिंजे हिन ॻाल्हाइण जे दौरान असांजो प्यारो दोस्त जेको आहे सो उहो बि इक़बाल बलोच बि अची वियो आहे ऐं मां इक़बाल बलोच खे जेको सो वेलकम बि कयां थो त तव्हां अंदरि अचो ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त तव्हां दानियाल किताब घर जी विज़िट कयो। वॾी महिरबानी, थैंक यू सर, वॾी महिरबानी साईं, थैंक यू।